सुभान अल्लाह। जोड़े जोड़ जहान जी जने जोड़ियाई, खावंद खास खलके मोहम्मद मुकाई। कलमू ते करीम ते चिटो चयाई, अना मौला अंत महबूबी इहीं उताई। लिखी दिनाई बई सराम सैयद। तिलावत कलाम पाक सां असांजे अॼोकी हिन मच कचेरी जेका असांजे कोहिस्तान जे दरवेश बुजुर्ग हज़रत साईं जाम लोहार अले रहमत जे अंगण ते थी रही आहे। शुरुआत थी चुकी आहे। अॼु 8 फरवरी जी तारीख़ आहे। 2010 जो साल हले थो पियो। सूमर जो सगोरो ॾियारो उजाणी ते पहुतो। अंगारे जी राति शुरू थी आहे। अॼोकी हिन मंच कचेरीअ में असां वटि कई असांजा महिरबान महिमान अज़ीम हस्तियूं असांजे महफ़िल खे मान ॾियण लाइ असां वटि जलवा अफ़रोज़ थिया आहिनि। असांजी दिलि घुरंदी त खेनि तकलीफ़ूं ॾियूं त पाण स्टेज जो सिंगार बणजनि। ऐं गुज़ारिश कंदुसि इंतिहाई अदब ऐं मान मां असांजे बुज़ुर्ग साईं पीर सैयद बाकर शाह साहब जिन जे ख़िदमत में त हू अचनि ऐं अॼोकी हिन महफ़िल जी सदारत करणु फरमाई। तव्हां समूरनि जे ताड़ियुनि जी गूंज में जनाब साईं सैयद बाकर शाह साहब असांजे महफ़िल खे मानी असां सां गॾु स्टेज ते आया आहिनि। असांजे हिन महफ़िल में असांजा चीफ गेस्ट इंतिहाई प्यारा महिमान जिन असां सां हिन महफ़िल खे क़ाइमु करण में वॾो सहकार कयो आहे ऐं हिन दरगाह जा अक़ीदतमंद आहिनि। हिते मेला मल्हाईंदा आहिनि, हिते महफ़िलूं मचाईंदा आहिनि। ऐं इंतिहाई असांजा प्यारा दोस्त साईं पहलाज राय रतनाणी साहब महिमान ख़ासि जे हैसियत सां तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में स्टेज ते अचनि। वॾी महिरबानी साईं जी, वॾी महिरबानी साईं पहलाज राय रतनाणी साहब जी जिन असांजे महफ़िल खे मान बख़्शियो। असांजे महफ़िल में इंतिहाई इज़त ऐं मान वारो साईं सुघड़ जेको असांजे महफ़िलनि में अक्सर असां ते शफ़क़त फरमाईंदो आहे। एज़ाज़ी महिमान जे हैसियत सां तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में खेनि दावत ॾींदासीं। मोहतरम साईं औरंगज़ेब ब्राह्मणी साहब। ॿिया असांजा मौजूद महिमान जेके अॼु असांजे महफ़िल में कई आया आहिनि असांखे इज़त ऐं मान ॾियण जे लाइ। असांजे महफ़िल में 4 ॾंड लॻी पिया आहिनि संदन आमद सां। मोहतरम साईं बाकर शाह साहब जिन जा फर्ज़ंद सैयद मस्तानू शाह साहब खेनि गुज़ारिश कंदासीं तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में त पाण अचनि ऐं असांजे स्टेज खे इज़त बख़्शनि। असांजे हिन महफ़िल खे ॿिनि खोड़ दोस्तनि इज़त बख़्शी आहे जिन में असांजा काफ़ी भलारा साईं हिते असां वटि कई आया आहिनि। असां हाणे गुज़ारिश कंदासीं उन्हनि मोहतरम महिमाननि मां साईं गुलाम रसूल सोलंकी साहब खे जेके तमामु अज़ीम सुघड़ आहिनि। तव्हांजे भरपूर आज्ञा ऐं ताड़ियुनि जी गूंज में गुलाम रसूल सोलंकी सेवण शरीफ बाल साईं जे नगरी जा महिमान। असां पंहिंजे मौजूद महिमाननि मां गुज़ारिश कंदासीं दिलीप कुमार रतनाणी साहब खे। दिलीप कुमार रतनाणी साहब खे गुज़ारिश कंदासीं तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जे गूंज में असांजा मौजूद महिमान दिलीप कुमार रतनाणी साईं जेसि ताईं पहुचनि असांजे हिन दरगाह जा ख़लीफ़ा असांजे लाइ सभु मोहतरम सभु मान वारा सभु इज़त वारा सभिनी जे लाइ दिलि जे गहराइनि सां आजियां। उन्हनि मां असीं ख़लीफ़ा मोहम्मद अयूब साहब खे गुज़ारिश कंदासीं त हू स्टेज ते जलवा अफ़रोज़ थियनि। साईं ख़लीफ़ा मोहम्मद अयूब साहब। दिलीप कुमार अची रहिया आहिनि। दिलीप कुमार जे आजियां लाइ भरपूर ताड़ियूं। हीअ मच कचेरी कोहिस्तानी कचेरी जंहिंमें असां सां सहकार कयो असांजे दोस्त पहलाज राय रतनाणी, हितां जे नौजवान दोस्तनि मोहम्मद बख्श द्वाराणी साहब,
खादम हुसैन खासकेरी साहब, खलीफुल सायन, बेन बुजुर्गन दोस्तन सभिनी जो शौक़ ऐं ज़ौक़ हो जे हिन महफ़िल खे मचायो। सभिनी जी महिरबानी। हिन प्रोग्राम जी ऑर्गेनाइजिंग ऐं प्लानिंग मैनेजमेंट संभाली आहे अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन। अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जा मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी असांजा मोहतरम एहसान मेमन साहब असांजे महफ़िल में मौजूद आहिनि। खेनि गुज़ारिश कंदासीं तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जे गूंज में त असां सां गॾु स्टेज ते विया। महिरबानी साईं, तव्हां सभिनी जी।